सतनाम सत श्री अकाल। एको ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभं गुर प्रसाद। जब आद सच युगाद सच है भी सच नानक होसी। सतनाम सत श्री। यारी अष्टपदी हली रही है, सुखमनी सुखन ॾियण वारी। हर चौदस ते 24 अष्टपदियूं सुखमनी साहिब जूं आहिनि। हिकु अष्टपदी में 8 पद आहिनि। हिकु अष्टपदी में अॼु 11वीं अष्टपदी जो 7वां पद। ये क्रम सां माना 87वां पद हले थो। हिन अष्टपदी में साहबन परमात्मा जी सर्वज्ञता और सर्वव्यापकता प्रकृति में दर्शाई आहे। उन में हिकु हे 7वां पद बि आहे। कबहू होए पंडित करे बखानो, कबहू होए पंडित करे बखानो। कबहू मौन धारी लावे ध्यानो। कबहू तट तीरथ स्नान। ओ कबहू तट तीरथ स्नान। कबहू सिद्ध साधक मुख ज्ञान। ओ कबहू सिद्ध साधक मुख ज्ञान। कबहू तट तीरथ स्नान। कबहू कीट हस्त पतंग होए जिया। ओ कबहू कीट हस्त पतंग होए जिया। कबहू कीट हस्त पतंग होए जी। ओ अनक जोन भर में भरमिया। अनक जोन भर में भरमिया। आ कबहू कीट हस्त पतंग होए जिया। नाना रूप ज्यों स्वांगी दिखावे। नाना रूप ज्यों स्वांगी दिखावे। ओ ज्यों तिस भावे तिवे नचावे। ओ ज्यों प्रभु भावे तिवे नचावे। ज्यों प्रभु भावे तिवे नचावे। जो तिस भावे सोई होए। जो तिस भावे सोई होए। जो
नानक दूजा अवर न कोई। ओ नानक दूजा अवर न कोई। जो तिस भावे सोई होए। नानक दूजा अवर न कोई। आ सुखमनी सुखमृत प्रभु नाम। सुखमनी सुखमृत प्रभु नाम। भगत जना के मन विश्राम। भाई भगत जना के मन विश्राम। भगत जना के मन विश्राम। सुखमनी सुखमृत प्रभु नाम। भगत जना के मन विश्राम। आ सुखमनी वास। श्री राम। वाणी टिनि क़िस्मनि जी थींदी आहे, हिकु कर्म जी, हिकु उपासना जी, हिकु ज्ञान जी। श्री राम। उपासना खे भक्ति बि सॾिबो आहे। वेद जा बि 3 कांड ठहियल आहिनि, कर्म कांड, उपासना कांड, ज्ञान कांड, जंहिंमें लख श्लोक आहिनि। हीअ जेका वाणी हली वई आहे ज्ञान जी वाणी आहे। श्री राम। ज्ञान में स्थिरता पाइण सूर्यनि जो कमु आहे और जीव खे ज्ञान सां ई मोक्ष जी प्राप्ति आहे। जीअरे ई मुक्त आहे, जीवन मुक्त आहे। माया उनखे लेप न करे सघंदी आहे। श्री राम। पर ज्ञानी भगत इन जे लाइ न टिकण जे करके अधिक संतनि उन सां जोड़ भक्ति मार्ग जो रखियो त ॿाहिरों भक्ति मार्ग बणाए रखो, अंदरि निर्गुण खे रखी करके। छो जो परमात्मा निराकार आहे, निर्गुण आहे, उहो अंदरि ई ठहरी सघंदो आहे। उनखे आत्मक निश्चय बुद्धि में निश्चय करणो आहे और ॿाहिरों शरीर हे साकार आहे, इन सां सरगुण भक्ति बि जुड़ियल हुजे। श्री राम। इन लाइ गुरु ग्रंथ साहिब में ज्ञानी भगत खे महत्व ॾिनो। छड़ी भक्ति और उनखे बेस निर्गुण जो नाहे त उहा भावक रूप में आहे, उहा बि अस्थिर थी वेंदी। पर जेको छड़ो ज्ञानी आहे उहो बि घणो करके ख़ुश्क थी वेंदो। गुरु अर्जन देव महाराजन पंहिंजे पुट खे अंतिम टाइम ते लाहौर बादशाह ॾे वञण महिल सम्झाए विया, हे बच्चा, हीउ जेको ब्रह्म जो ज्ञान आहे तूं हृदय में निश्चयात्मक रखजांइ, पर ॿाहिरों भक्ति जो मार्ग हलाइजो। श्री राम। सनातन धर्म जो मतिलबु इहो आहे असांजो निर्गुण बि बणियो रहे, सरगुण बि बणियो रहे, ॿिन्ही जी कटौती न। साकार सां सरगुण, निराकार सां निर्गुण, अंदरि निर्गुण, ॿाहिरि सरगुण। निर्गुण खे पहुचण जो माध्यम ॿाहिरि सरगुण आहे। साहिब ने सुखमनी सां जी अष्टपदी में लिखियो, सरगुण निर्गुण निरंकार। संत सतगुरु गुरु जेको बि कबो उहो सरगुण आहे, साकार रूप में आहे, सहत आकार जे आहे। साकार मीन्स सहत आकार जे, उन में निर्गुण जो ज्ञान मिलंदो। सरगुण निर्गुण निरंकार सुन समाधि आप, आपन किया नानक आपे ही फिर जाप। उहा 21 अष्टपदी ज्ञान जी आहे, 11 अष्टपदी विज्ञान जी आहे। साहिबन परमात्मा जी ॼाणनि था त उहो ई साॻो प्रभु परमात्मा काथे पंडित थी करके व्याखाण थो करे और काथे मौन धारे करके ध्यान थो लाए। श्री राम। आहे उन्ही में बि हो, उन्ही में बि उहो ई, हुन में बि उहो ई। कबहू तट तीर्थ स्नान, कबहू नदियुनि जे कंठनि ते वञी करके स्नान थो करे।
श्री राम। और स्नान करके कॾहिं सिद्ध बणिजी करके साधनाऊं करके उते वेही ध्यान थो लाहे, पर साहिब वॾी वॾी प्रभु जी सर्वज्ञता ॾेखारे विया त साॻियो ई प्रभु कीट में बि उहो ई आहे, हाथी में बि उहो ई आहे, पतंग में बि उहो ई आहे। श्री राम। उन जीव जे रूप में सभिनी में पाण समायल आहे। परमात्मा जी जेका जीव आत्मा आहे उहा वॾी नंढी न आहे, जेका हाथी में आहे उहा ई केवल में आहे, उहा ई संत में आहे, उहा ई हिकु अवतार में आत्मा उहा ई आहे, हिकु जाग डाकू में आहे, हिकु चोर में आहे। श्री राम। हे मुंहिंजा प्यारा, अनक जोन भर में भरमी आहे, उहे साॻियो परमात्मा उन जूणनि में भरमण कंदो थो थिए, पंहिंजी मौज वठे थो। नाना रूप जीअं स्वांगी दिखावे, साहिब ॾिसण वारा थिया असां साखी थी ॾिसूं त प्रभु पंहिंजी रचना जेका रचाई आहे उहा कीअं लीला करे रहियो आहे, कीअं कीअं पात्र बणाया अथई। श्री राम। हिन संसार रूपी सिनेमा घर में वक्त रूपी पर्दे ते बैक साइड में पाण डायरेक्टर बणिजी करके श्री राम उन वक्त जे पर्दे ते असांखे सीन ॾेखारे रहियो आहे, कॾहिं कहिड़ी कॾहिं कहिड़ी कॾहिं कहिड़ी। उन में कोई घटि वधि थियण जी ज़रूरत ई न आहे। उहो पंहिंजे लेखे पाण एक्टर कुझु बि न करे रहियो आहे, जेकी डायरेक्टर चाहे थो उहो कराए थो। जेकी असांखे साम्हूं ॾिसण में अची रहियो आहे ज़रूरु न आहे उहो ईअं ई आहे, उनजो अंदरि छा आहे, उनजो भाव छा आहे। हरे राम। परमात्मा जा ॿ रूप आहिनि, हर मनुष्य जा ॿ रूप आहिनि, मन अंदरि आहे, शरीर ॿाहिरि आहे। जेका क्रिया करे थो उनजो भाव असांजी सम्झ में अचे इहो ज़रूरु न आहे। संसार में गिला नेकी शरीर जे कर्म जी थींदी, और संसार उन कर्म जे आधार सां गिला नेकी कंदो, पर उन कर्म में हुनजो भाव छा आहे उहो फल परमात्मा ॾींदो। हरे राम। फल जो वास्तो संसार जे हथ में न आहे। मुंहिंजा प्यारा, नाना रूप जीअं स्वांगी दिखावे, जे स्वांग करण वारो कई नाना रूप पंहिंजे बाज़ीगरनि जा पियो ॾेखारींदो अन्य रूपनि सां। जीअं प्रभु भावे तिवें नचावे, जीअं वणेसि थो तीअं उन पंहिंजे पुत्रनि खे नचाए थो। असां सभु कठपुतली आहियूं परमात्मा जे अॻियां। राम। असांजी इच्छा सां सभु थी वञे, जेकी उनखे वणे थो करे गुज़रे थो। असांखे हुकुम इहो आहे, असां हुकुम जी खिलाफ़ी कंदासीं। हुकुम जेको आहे बसि उहो ई ज्ञान आहे, उहो ई साईं जे मिलण जो रस्तो आहे, उहो ई शांती और आनंद पाइण जो साधन आहे। श्री राम। उन विधान खां असां हटी वेंदा त सवाइ दुखी थियण जे असांखे कुझु बि हथ न ईंदो, जंहिंजो कोई बि समाधान कोन्हे। भॻवान जो हुकुम इहो आहे, मूंखे यादि कयो सदाईं आबाद हूंदो, और जेकी मां कयां बसि हुन ते राज़ी थी रहो। बसि इहा थ्योरी पकड़ीसीं, सभु कुझु प्राप्त कयोसीं। असां न राज़ी रहंदासीं सवाइ दुखी थियण जे ॿियो कुझु हथ न ईंदो। जंहिं महिल अची चवंदा आहिनि असां इहे भाई ॾाढो रोई थी आहे, घणो शोक करे थो, हिनखे सम्झायोसि। भाई नंढड़ो त कोन्हे सम्झाइजेसि, ॾिसे थो पियो, इहो हर हिक सां थिए थो। श्री राम। इहो घाटो, इहो अपमान, इहो शोक, घटि वधाई, इहो मरण जीवन सभिनी सां थिए थो। शोक करे थो, चएसि वधीक शोक कर, प्रेम सां शोक कर, तोखे मिले थो अञा शोक कर, पाण थकिजी चुप कंदो। श्री राम। मुंहिंजा प्यारा, तुंहिंजो कोई समाधान कोन्हे सवाइ शांती वठण। वरी वरी हिकिड़ो प्रश्न, छो जो नई नई कॾहिं संगत अचे थी, चवणो पइजी वेंदो आहे, भई कंहिंखां पुछो वञे तुंहिंजी उमिरि घणी आहे, चए मुंहिंजी हेतिरी आहे, जवाबु इहो ई मिलंदो, हेतिरी आहे। पर उहा हेतिरी आहे, उहा आहे त कोन बेटा, उहा गुज़री वई आहे मुंहिंजा प्यारा। हाणे उहा जेका गुज़रियल आहे, बाक़ी जेका आहे उहा घणी आहे तुंहिंजी। जवाब में छा मिलंदो, बाक़ी मुंहिंजी घणी आहे। श्री राम।
सतशास्त्रनि चयो हिकु छिण जी बि ख़बर नाहे त घड़ी खां पोइ छा थींदो, हिकु छिण खां पोइ छा थींदो। रेडियोनि अख़बारुनि में टीवियुनि में हवाला ईंदा, हिते हीअं थी गुज़रियो, हिते हे छो, हिते हे छो। श्री राम। त जेकॾहिं छिण जी ख़बर नाहे छा थींदो त इहो जवाबु अॼु खां 20 साल अॻिते वरितो वञे हा, 10 साल अॻु में वरितो वञे हा त भाई आईंदो तुंहिंजो घणो आहे, त इहो ई जवाबु ॾिया त ख़बर नाहे। श्री राम। जवाबु अची वियो त तूं काल जे हथ में आहे, तुंहिंजे हथ में छा आहे, जेकी तोसां गुज़रणो हो गुज़री वियो। इन जे लाइ संत हमेशह ई चवंदा आहिनि, सभु हो रहा है किया नहीं जा रहा। श्री राम। सभु थींदो पियो आहे, कयो नथो वञे। बनी बनाई बन रही अब कुछ बननी ना है, तुलसी ऐसी जान के मगन रहो मन मां। श्री राम। तुंहिंजे हथ में जेकॾहिं आहे त ॿुधाए थींदो। सभु लिखियो पिया, क़दम क़दम जिथे तोखे रखणो आहे उहो लिखियो पिया। जंहिंसां जंहिं महिल ॻाल्हाइणो आहे, ॿोलण सां ॿोलणो हूंदो लिखियो पिया। पिछाड़ी एॾो लिखी छॾियो त सुबुह खां वठी राति ताईं, अॼु जीअं हाणे अमृत वेलो शुरू थियो, इहो कंहिंखे ख़बर आहे त अॼु मूंखे कहिड़ा दर्शन थींदा, कहिड़ियूं ॻाल्हियूं मुंहिंजे कन पवंदियूं। सुबुह खां वठी राति ताईं इहो केरु प्रोग्राम ठाहींदो आहे त मूंखे हे माण्हू साम्हूं ईंदा, अॼु अहिड़ा ग्राहक मुंहिंजे साम्हूं ईंदा, मां दुकान ते वेंदुमि। इहो केरु चई सघंदो आहे? प्रोग्राम 5-2 पंहिंजा ठाहे सघंदो आहे, हेॾे वञणो आहे, हे कमु करे अचिणो आहे। पर साहिबनि चयो इहो बि लिखियो पियो आहे, लेखे ॿोलण ॿोलणा, लेखे खाणा खाओ, लेखे वाट चलाइए, लेखे सुण वेखा। अॼु तोखे सुबुह खां वठी राति ताईं कहिड़ा दर्शन थींदा और कहिड़ियूं ॻाल्हियूं तुंहिंजे कन पवंदियूं, इहो बि लिखियलु। काई ॻाल्हि अहिड़ी हुई, भाई हे थी गुज़रियो, भई कॾहिं जी ॻाल्हि आहे, त इन खे महीनो थियो, अरे मां पाड़े में वेठा, मां ख़बर न पई आहे। चिंता करण जी ज़रूरत ई न आहे। श्री राम। इहा ॻाल्हि तोखे अॼु ई कन में पवणी हुई, अॻ में पई आहे त पोइ तूं छा करियां। श्री राम। जेतिरो तूं अहम कंदे ओतिरो सवाइ दुखी थियण जे ॿिए छा थींदो। हिते साहिबनि जेकी चयो, ज्यों तस भावे तिवें नचावे, जो तस भावे सोई होए। जेकी उनखे वणे थो उहो ई थी रहे थो। आशा दीवार जे पोई तुक में सो करे जे तिसह रज़ा आहे। जेकी उनखे वणे थो उहो करे गुज़रे थो। गीता प्रेस वारनि लिखियो, शास्त्रनि जो तत्व सॼो। श्री राम। परमात्मा जी दृष्टि में प्रतिकूल कोन्हे। परमात्मा जी दृष्टि में सिंधी में चइजे त अणवणंदड़ कोन्हे। परमात्मा जी दृष्टि में सभु वणंदड़ ई आहे। जेकी उनखे वणे थो उहो करे ई गुज़रे थो। ॿिया पूछ न मसलत धरे, उहो ॿियनि खां उनखे सलाह करे कोई कमु कोन करणो आहे। जो कुझु करे सो आपे करे। अर्जन करम तेरे हाथ में, फल मेरे हाथ में। मां उहो फल तोखे कॾहिं ॾियां, केतिरो ॾियां, कहिड़ी जॻह ते ॾियां, कहिड़े माध्यम सां ॾियां, इहो मां बहितर थो ॼाणां। इहा शइ तुंहिंजे हथ में न आहे, न कंहिंजे हथ में आहे। श्री राम। जीव ऐं ईश्वर जो कहिड़ो अंतरो आहे। तूं जेसिताईं ईश्वर न बणबे बाबा, तेसिताईं सुखी न थी सघंदे। हाणे थोरो इहो सम्झी करे असां सत्संग समाप्त कयूं। जीव और ईश्वर जी व्याख्या। परमात्मा सृष्टि जी रचना में पैदा थियणु, पालना करणु और संहार करणु, उहो ई पुरुष जे माध्यम सां जनम थिए थो। त जीव जी दिशा इहा रहे थी, जंहिंखे जनम ॾिए थो उन में आसकत थिए थो, उन में मोहित थिए थो, उन सां मोह करे थो। मोह जे अंतर्गत हुनजी पालना करे थो। पर जे ॿार घटि वधि कराएसि थो पियो त चई थो विझेसि, मां तोखे पालियो आहे, मां तुंहिंजी पालना करे रहियो आहियां। इहो दावो थो करेसि, अहंकार थो करे, महसूस थो कराएसि, मां तोखे पालियो आहे। श्री राम। और जॾहिं उहो ई ॿार अलॻि थो थिएसि, गुज़र करे वञे थो त शोक थो करे। ॼमण सां मोह थो करे, वरी पालना करण महिल अहंकार थो करे त मां पालियां थो कुटुंब खे, और उहो विछड़ेसि थो त शोक थो करे। परमात्मा जी दृष्टि में टई कोन्हे। हुन पैदा कयो, हुनजो कोई मोह असां सां कोन्हे। पोइ सॼो संसार खे पालना करे थो, कंहिंखे चई कोन थो ॿुधाए त मां पालना थो कयां। इहो अहम कोन थो करे। श्री राम।
और जॾहिं समाप्त करे तो उनखे कोई शौक़ बि कोन्हे। हे त परमात्मा पर सरगुण रूप में भगवान कृष्ण जो तव्हां साम्हूं मिसाल ॾिसो। चोन ॾिसण में पांडवनि जे पासे हुयो, 11 खूणियूं जेकॾहिं होॾे समाप्त कराएं त हेॾे वरी काथों बचाएं, 7 खूणियूं हेॾो बि त ख़तमु कराएं। जंहिं पासे पाण बीठो हुनजो कहिड़ो माण्हू छॾे? हो त 5 लथल देवताऊं हुया, हो माण्हू काथे आहे? हो त मथां ई लथल आहे न। हो गर्भ में जनम ई कोन वरितल आहे त हुनखे मारे केरु सघंदो? हो त मथां आयल आहे। श्री राम। 7 खूणियूं पंहिंजे पासे जूं बि ख़तमु कराएं, 18 खूणियूं समाप्त थी वयूं। पर मतां कोई आंगुर खणे त भॻवानु बीठो अथो रक्षा करिया, पंहिंजो पासे पूरो कराएं। पर होॾों यादवनि जो कुल 56 करोड़ हुयो। राम लीला खेॾी करके कंहिं यादव खे दुर्वासा वटि मोकिले, उन खां शराब कढाए करे 56 करोड़ पंहिंजो कुल बि पंहिंजे हूंदे ई समाप्त कराए छॾियो। उनखे कोई शौक़ कोन्हे। श्री राम। मुंहिंजा प्यारा, जो तस भावे सोई हो, नानक दूजा अवर न को। पाण ई आहे त शौक़ कंदो जाइज़ आहे। संतनि जे संग जो मतिलबु आहे, संतनि खां गुरनि खां असां ज्ञान हृदय में धारे करके असां ज्ञानी बणिजूं, तॾहिं असां मर्द थी सघंदासीं। श्री राम। मर्द बणिजो। संत करत आप समान, संत करत आप समान। संत जेकी हे क्रियाऊं करे रहिया आहिनि असांजे सिखण जे लाइ। बाबा अर्जन जे पुछण ते भॻवानु जवाबु ॾिनो, हे भॻवान तूं छो थो कर्म करें? चयो हो, हे अर्जन मां हे कर्म तॾहिं कयां थो, हे मुंहिंजा नारायणी चोलो आहिनि सभई। मां कर्म न कंदुमि त हे मूंखे इहो ॾिसी करके न कंदो, हे पथ तो किरी पवंदा। श्री राम। या मुंहिंजी गिलानी आहे त आचार्य जो धर्म आहे, चाहे पाण निरासक्ता, हुनखे कर्म जी आवश्यकता कान्हे। इन जे लाइ भॻवानु 18 अध्याय में सन्यासी खां महत्व कर्म फल त्यागी जो वधाए छॾियो। त सन्यासी मां असांखे कर्म जी सिख्या न मिलंदी, पर कर्म फल त्यागी मां सिख्या मिलंदी। संसार जो कल्याण कर्म फल त्यागी मां थींदो। असां कर्म करके, हे कर्म जो खेत्र आहे, उनजे फल जो त्याग करे असां जीवन गुज़ारियूं। श्री राम। असां पंहिंजे कर्तव्य कर्म जो पालन कयूं, बसि इहा ई जीवन में तपस्या आहे। असां गृहस्थ में रही करके लोक परलोक सुहेलो करे वञूं। एतिरनि अखरनि सां श्री राम। पंहिंजा थी पंहिंजो सम्झी पंहिंजे घर में आया आहियो। श्री राम। पाण बणिजी करके पाण खे पाइण जे लाइ। मुंहिंजा प्यारा, संत बाबा जी शताबंदी जे वक़्तु समतियूं ठाहियूं वयूं, सहज सहज में बणिजी वयूं, 54 शहरनि में बणियूं आहिनि। श्री राम। उन वक़्तु 5 प्यारा कया विया, जेको जुआ, मास, शराब, वेश्या, परस्त्री, हिंसा, चोरी, नार खां बचाए रहे। उन उथी करे प्यारनि जन इहा दिलधारी अॻियां आया, उनखे अंशदान ॾिनो वियो। बाबा नगर जी शेवा में मिली करके हलाइजो। पाण जंहिंजो शरीर ते नियंत्रण हूंदो तॾहिं समाज जी सही शेवा करे सघंदो। पर पोइ आदेश इहो कुझु ॾिनो वियो त नगर जी उन्हनि खे शेवा करणी आहे, पंहिंजी कुर्बानी सां कई वई। जॾहिं पाण अचबो, जेकी शेवा में मिलंदो, तव्हां नगर जो ई आहे, पर 10, 15, 25 ताईं वधायो। पंहिंजो सम्झी प्यार सां हिते पहुचो था। संत जी चोॾस में संत जे नाले सां उहे समतियूं आहिनि। मां आयलनि खे इहा वेनती रखंदुमि, उते कोई अधु सीढ़ायो कोन थो वञे। संत सां प्यार, संत जे नाले सां प्यार, त संत जो असां कमु कयूं, भलाई उन में असांजी थींदी। श्री राम। संत जो कमु कहिड़ो आहे? जेकी चए थो उन्हनि कयो आहे, उन्हनि चयो आहे। बाबा ॿिए जे भलाई में ई असांजी भलाई आहे, ॿिए जे सुख में असांजो सुख आहे। श्री राम। शुभ चिंतन ज्ञान जी पहिरीं सीढ़ी इहा आहे प्रभु ॾे पहुचण जी, वञण जी।
जो शुभ चिंतन, शुभ इच्छा, हर वक्त शुभ इच्छा उथे। मूंखे व्यवहार परिवार जी इच्छा उथे, इनखे शुभ इच्छा न सॾिबो आहे, उहा इच्छा आहे। शुभ इच्छा माना भले जी इच्छा। भले जो लफ़्ज़ पाण सां लागू न आहे, भले जो लफ़्ज़ ॿिए सां आहे। ॿिए खे ॿियो न ॾिसो, इहो हुकुम आहे शास्त्रनि जो। धार्मिक दृष्टिकोण में पराओ और धारियो इहो शब्द आहे कोन, सिर्फ़ इहो अखर आहे, हिकु हे आहे, साम्हूं वारो ॿियो आहे, त उन ॿिए खे ॿियो करे न ॾिसो, ॿिए खे पंहिंजो करे ॾिसो, इहो हुकुम आहे। श्री राम जॾहिं पंहिंजो करे ॾिसंदव, पंहिंजो पाण हुन सां प्यारु कंदव, तॾहिं ॿिए जो सुख तव्हांखे सुख थी लॻंदो, ॿिए जो दुख दुख थी लॻंदो। राम त मां एतिरी वेनती रखंदुमि त जंहिं नगरनि जी हिते संगत अचे थी, उते संत बाबा जे नाले सां जेका समति ठहियल आहे, उन सां सभु जुड़ी वञो। असां जुड़ी करके पंहिंजे नगर जी शेवा कयूं, इहो असांजो कर्तव्य आहे, इहो असांजो फर्ज़ु आहे। श्री राम त असां इहो बि हिकु ऋण लाहींदासीं। नई सदी हली आहे, हाणे खां वठी प्रोग्राम जी शुरूआती आहे। ईंदड़ साल ॾाढो हिन नई सदी जो प्रेम सां मल्हाइबो। कई अन्य संत ईंदा। राति लिस्ट पई लिखाईसीं त 31 मज़हबनि जी, मज़हब हिते घुराइबा, 31 पंथ हिते आश्रम ते, सभु असांखे दर्शन थींदो। राजधानी में वेठा आहियूं। श्री राम सॼी तयारी हाणे सां हली रही आहे, त असां शेवा खे वधायूं। जीवन शेवा जे लाइ मिलियो आहे। श्री राम जेतिरी कंदासीं असांखे उहो फलीभूत थींदो। गुरु शेवा ते सुख उपजे, शेवा मां सुख थींदो और फिर दुख न लॻे आहे। छड़ा ॿोधासीं पिया, शेवा न कंदासीं और धगनि ते छड़ो बीठा हूंदासीं, साईं धगो ॾे सवार पियो रखो। इन्हनि ॿारहनि ॻाल्हियुनि खां मथे उथो, पंहिंजी महिनत कयो, पंहिंजो बीज बोयो, फल वठो, मर्द थियो। श्री राम जमण मरणा मिट गया और काले का किछ न बसाए, काल बि कुछ न कंदो। हर सेती मन रव रहिया राम, हर सेती मन रव रहिया, सचे रहिया समाए। नानक हूं बलहारी तिन कहूं, जो चलन सतगुरु भाए। बलहार वञो जेके सतगुरु जे रास्ते हलनि था। सतगुरु जो हुकुम इहो आहे, मन में सिमरन करे शेवा कयो, बस बेड़ो पार थींदो। श्री राम जय राम जय जय राम। 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 श्री राम जय राम जय जय। राम कृष्ण भगवान की हर हर महादेव। बोल गुरु नानक देव की। सतगुरु वसण घोट शहंशाह पारूशाह साहिब। कोई सतगुरु साईं खोताराम साहिब, कोई सतगुरु साईं सतराम दास साहिब,
पूज अमर शही साईं कांवरा साध पूज सखी शहनशाह